अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, क्या है तव्हां सभु ॿुधायो त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, ख़ुशबाश हूंदा, पंहिंजनि सां गॾु हूंदा, पंहिंजनि प्यारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजो प्यार मोहबत दुआऊं तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। सो अॼोके प्रोग्राम योर चॉइस विद नीलम में तव्हांखे चऊं था भली कार। सो अॼु फाइनली तव्हां सां गॾु असां ॿीहर हाज़िर थी चुकिया आहियूं। पूरो हफ़्तो मां तव्हां सभिनि जो वेट कंदी आहियां त कॾहिं ट्यूसडे ईंदो ऐं कॾहिं मुंहिंजी तव्हां सां मुलाक़ात थींदी। सो फाइनली इलाही इंतज़ार खां पोइ इहो ॾींहुं अची ई वेंदो आहे जॾहिं तव्हां ऐं मां गॾु थींदा आहियूं ऐं असां जेको आहे सो कॉल्स कंदा आहियूं, हिक ॿियनि सां ॻाल्हाईंदा आहियूं, हिक ॿियनि खे हिक ॿियनि जा दिलि जा हाल अहिवाल शेयर कंदा आहियूं। सो अॼु उहो ॾींहुं अची चुको आहे, ट्यूसडे यानी कि अंगारो। सिंधी में चवंदासीं, असांजी जेका चिटी सिंधी आहे उन में चवंदासीं अंगारो, अंग्रेज़ी में चवंदासीं ट्यूसडे ऐं उर्दू में चवंदासीं मंगल। सो अॼु असांजो प्रोग्राम तव्हां जेको आहे सो कॉल्स कंदा रोज़ जीअं अॼोके प्रोग्राम में बि असां टॉपिक रखंदासीं जंहिं ते शामिलु कंदासीं तव्हांजा बहितरीनु ज़बरदस्त राय ऐं उन्हनि राय में जेको आहे सो कोशिशि कंदा आहियूं त अहिड़ा टॉपिक्स रखूं जंहिंमें तव्हां पंहिंजा पंहिंजा जॾहिं राय ॾियो, जॾहिं पंहिंजी पंहिंजी का बि ॻाल्हि शेयर कयो असां सां, त अॻिलो जेको ॾिसे थो असांजो प्रोग्राम या ॿुधे थो त उनखे को न को बेनिफिट मिले, को न को फ़ाइदो मिले। छो जो 2 कलाक घटि न आहिनि हूंदा। जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा 2 कलाक कंहिं शइ खे ॾिसो था या ॿुधो था या गौर था कयो या पसंदि था कयो त उहे 2 कलाक तव्हांजा वेस्ट न वञनि। उन्हनि 2 कलाकनि में तव्हांखे को न को फ़ाइदो मिले, को न को तव्हांखे ॼाण मिले, का न का तव्हांखे सुठी अवेयरनेस मिले। सो असांजी कोशिशि रहंदी आहे त असां को अहिड़ो टॉपिक पंहिंजे प्रोग्राम में रखूं। अॼोके प्रोग्राम में बि जेको आहे सो सभिनीनि खां पहिरियों मां कीअं थी लॻां ऐं कुझु जेको आहे सो तव्हां कॉल करे असांखे ॿुधाईंदा त तव्हां सभु कीअं आहियो, तव्हां सभिनि जी लाइफ कीअं पई गुज़रे। सियारे जो मौसमु आहे ऐं मूंखे इलाही अफ़सोस सां चवणो थो पवे त सियारो वञण वारो आहे, इलाही घटि टाइम रहिजी विया ऐं सर्दियूं ख़तमु थी वेंदियूं। मुंहिंजो फेवरेट मौसमु आहे। मां चवंदी आहियां त मतिलबु साल जा 10 महीना जेको आहे सो सर्दियूं हुजनि ऐं 2 महीना जेके आहिनि सो गर्मियूं हुजनि, पर ईअं थींदो न आहे। पूरो साल ई गर्मी रहंदी आहे, कुझु 2-3 महीना ईंदा आहिनि ऐं इन्हनि में जेको आहे सो सियारे जी मौसम ईंदी आहे। ऐं काफ़ी माण्हू जेके आहिनि जेके हिननि सियारे खे लाइक न कंदा आहिनि त उहे अलाए कीअं बसि चवंदा आहिनि त इहो वञे सर्दी, वञे 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 वञे। सो मूंखे त इलाही पसंदि आहे इहो वेदर। थधो मौसमु हूंदो आहे, ख़ुशगवार मौसमु हूंदो आहे, घुमंदा फिरंदा आहियूं पाण ऐं जेको आहे सो किथे न किथे वञण जी दिलि चवंदी आहे, गैदरिंग्स रखण जी दिलि चवंदी आहे। गर्मियुनि में माण्हू बेज़ारु लॻो पियो हूंदो आहे, बसि चवंदो आहे ॾींहुं खुटे त जान छुटे। पर ईअं आहे त सर्दियुनि में वरी ॾींहुं नंढो थींदो आहे ऐं रातूं डिघियूं थींदियूं आहिनि। ऐं गर्मियुनि में जेॾो माण्हू चवंदो त राति जो टाइम थिए त सुकून मिले, त मतिलबु राति जो थोरी थधि थींदी आहे, थोरो वेदर नॉर्मल थींदो आहे। सो गर्मियुनि जी राति वरी सफ़ा नंढी हूंदी आहे ऐं ॾींहुं एॾो वॾो हूंदो आहे त माना सुबुह जो उथूं बि था 3-4 बजे बि उथूं था त माना ईअं लॻंदो आहे त 11 था थियनि या 12 था थियनि। सो टाइम न गुज़रंदो आहे, गर्मियुनि जो ॾींहुं इलाही डिघो थींदो आहे। सो ख़ैर इहा बि अलाह जी तरफ़ां ॾिनल हिकिड़ी नेमत आहे। गर्मी जेको आहे सो इहो बि मौसमु अलाह जी तरफ़ां ई असांखे ॾिनल आहे। सो असांखे हर वक़्तु जेको आहे सो सब्र शुक्र करिणो आहे अलाह जो। कंहिं बि शइ में असांखे जेको आहे सो नाशुक्राई नाहे करणी, बसि शुक्र करिणो आहे ऐं सब्र रखिणो आहे। ऐं जेको आहे सो अॼोको टॉपिक बि मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां, तमामु सुठो टॉपिक आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा त आहे ई आहे ऐं जंहिं प्रोग्राम में म्यूज़िक न हुजे, सॉन्ग न हुजनि ऐं जेको आहे सो शेरो शाइरी न हुजे त ईअं लॻंदो आहे त प्रोग्राम ॼण अनकम्पलीट आहे। सो अॼोके प्रोग्राम खे असां प्रॉपर कंप्लीट कंदासीं। उहो ईअं कंदासीं त असांजा काफ़ी हिकिड़ो मां कल्चर डे वारे ॾींहंनि ते हिकिड़ो टॉपिक रखियो हुयो त पहिरियां जा जेके गाना हूंदा हुया उहे सुठा हूंदा हुया, जेके हाणे रिमिक्स थी करे अचनि था या रीमेक थी करे अचनि था उहे सुठा आहिनि। सो काफ़ी सभिनि माण्हुनि जेको आहे सो 90% माण्हुनि जेको आहे सो चयो त न बाबा जेके पुराणा गाना हूंदा हुया उहे सुठा हूंदा हुया। सो सिर्फ़ु तव्हांजी राय न बल्कि अॼु जेको आहे सो तव्हां जेका बि फरमाइश कंदव त बाबा असांखे अॼु इहो गानो ॿुधिणो आहे। KTN जा जेतिरा बि पुराणा गाना आहिनि जेके तव्हांजा फेवरेट आहिनि ऐं तव्हां चवंदा आहियो त उहे असां ॿुधंदा रहूं। सो तव्हां KTN जे उन्हनि गाननि जी फरमाइश कंदव अॼोके प्रोग्राम में त बाबा पुराणे जेको सो KTN जो 2-3 साल पुराणो गानो या 4-5 साल पुराणो गानो जेको आहे सो असांखे ॿुधिणो आहे, उनजी तव्हां कंदव असांखे फरमाइश ऐं असां तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हांजे पसंदि जो उहो गानो, ताकी तव्हां जूं यादूं ताज़ा थी वञनि। छो जो पुराणे ज़माने में जेके गाना आहिनि मां चवंदी आहियां त उन्हनि उहे गाना हूंदा बि डिघा हूंदा हुया, इलाही डिघा गाना, लाइक 6-7 मिंट जो हिकिड़ो गानो, हाणे त 5 मिंट में या वधि में वधि 4 मिंट जो गानो थींदो आहे, ठीकु आहे। पर पुराणा जेके गाना हूंदा हुया उहे मुंहिंजे ख़्याल में त 10 मिंट जा बि हूंदा हुया, ॾाढा डिघा हूंदा हुया, इंसान जी पूरी लाइफ बयानु करे छॾंदा हुया। सो अॼु तव्हांजी पसंदि जा असां गाना प्ले कंदासीं। कॉल आहे प्रोग्राम जी फर्स्ट कॉल आहे, सो शामिल था कयूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा कहिड़ी किथां? जी अब्बास ॻाल्हायां सियालकोट सां। जी कीअं आहियो अदा, ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह।
प्रोग्राम ॾिसो पिया? जी अॼु प्रोग्राम ॾिसूं पिया। कीअं पियो लॻे तव्हांखे प्रोग्राम? तमामु ज़बरदस्त, तमामु सुठो। पोइ यकीनन तव्हां टॉपिक बि ॿुधो हूंदो अॼोको? हाँ, छा? हाँ जी, पुराणनि गाननि जे बारे में। पुराणनि गाननि जी फरमाइश करणी आहे ऐं ॿुधाइणो आहे त तव्हांजो कहिड़ो पसंदीदा गानो आहे केटीएन जो पुराणो? पुराणनि गाननि में असांखे बरकत ॾी गानो तमामु घणो पसंदि आहे। तूं मुंहिंजो साईं मां तुंहिंजो। आहे हाय, ज़बरदस्त ज़बरदस्त। ठीकु आहे, सो हींअर तव्हां उहो गानो ॿुधणु चाहींदो? जी बिल्कुलु ॿुधणु चाहींदासीं। ठीकु आहे, ओके जी। तव्हांखे गानो, पर तव्हां हींअर कहिड़ो गानो ॿुधाइण वारा आहियो? मां हिकिड़ो शाइर थो तव्हां न ॿुधायां। जी तव्हांखे हिकिड़ो शाइर थो ॿुधायां। हा, ॿुधायो ॿुधायो। भेलियो छो था गाहक आहियां, हा, भेलियो छो था गाहक आहियां, नरम सही बेसाहत न आहियां, वाह वाह थी वेंदी आहे आदम आहियां अल्लाह कन आहियां। वाह जी वाह, ज़बरदस्त। डेडिकेट कंदो कंहिंखे? हा, डेडिकेट कंदुसि मुंहिंजो भाउ आहे सदाम हुसैन बलोच, जेको गुलाटी शहर में रहंदो आहे, डिस्ट्रिक्ट बदीन में, ऐं गयूराबाग बलोच, ऐं मीर मंसूर अली बलोच, ऐं मुंहिंजो दोस्त प्यारो दोस्त आहे। ठीकु आहे जी, डेडिकेट कंदासीं। काकी खे डेडिकेट करणु चाहींदुसि। ओके अदा, ठीकु आहे। थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो यस व्यूअर, इहो आहे असांजे प्रोग्राम जो फर्स्ट कॉलर जंहिं फरमाइश कई आहे त तूं मुंहिंजो सनम आई मां तुंहिंजो जनम आहियां। केटीएन जो पुराणो गानो आहे। सो अॼु तव्हां कोशिशि कयो त जेके बि तव्हांजा फेवरेट सॉन्ग्स आहिनि, पुराणा गाना, उहे असां हलाईंदासीं। ऐं पुराणनि गाननि में इलाही माण्हुनि जूं पुराणियूं यादूं बि हूंदियूं। यकीनन कुझु अहिड़ा सॉन्ग्स हूंदा आहिनि जेके असां स्पेशली कंहिं जे लाइ ॿुधंदा आहियूं। सो कई माण्हू जेके आहिनि सो पुराणा गाना ॿुधी पंहिंजे पुराणनि यादुनि में बि हलिया वेंदा ऐं पुराणे पास्ट में बि हलिया वेंदा। सो अॼु कोशिशि कंदासीं त जेके माण्हू चवंदा आहिनि त असांखे पुराणा ई गाना पसंदि आहिनि, त उन्हनि जी फरमाइश पूरी कयूं। अॼु प्रॉपर असां जेको आहे सो तव्हांजे लाइ पुराणनि गाननि जी सिलेक्शन करे रखी आहे। अॼु तव्हांखे असां पुराणा गाना ई ॿुधाईंदासीं। सो पुराणनि गाननि जी जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त मां जॾहिं बि टॉपिक रखियो आहे त अॼुकल्ह जा जेके रीमेक गाना थियल आहिनि उहे या पुराणा गाना, सो सभिनि जेको आहे सो असांखे इहो ई चयो त पुराणा गाना पुराणा गाना पुराणा गाना। सो अॼु तव्हां असांखे गाना न सिर्फ़ु फरमाइश कंदव बल्कि पाण बि ॿुधाईंदव त तव्हां कहिड़ो गानो ज़बरदस्त तरीक़े सां असांखे पुराणो ॿुधाए सघो था। कॉल आहे, शामिल था कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा, कहिड़े किथां? हेलो हेलो हलो, कहिड़े किथां अदा? जी यार लाचारी ॻाल्हायां पियो इस्लामाबाद सां। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, अल्लाह जो करम। तव्हां ॿुधायो, तबियत सही आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक। इस्लामाबाद जो मौसम हाणे कीअं आहे? इस्लामाबाद जो मौसम त बिल्कुलु सही आहे, बारिश त न आहे, बहरहाल मौसम सर्दी ॾाढी आहे। सर्दी ॾाढी आहे। ठीकु आहे अदा, प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी बिल्कुलु, प्रोग्राम हाणे ई ऑफिस खां अची करे ऑन कईसीं। टॉपिक बि यकीनन तव्हां ॿुधो ई हूंदो। टॉपिक बिल्कुलु छा चवणु चाहींदो? न टॉपिक त मां न ॿुधो आहे एतिरो, हाणे ई ऑन कयमि टेलीविज़न। अच्छा जी, ठीकु आहे। पुराणे गाने जी फरमाइश करे सघूं था। ओके, ठीकु। मां तव्हांखे ॿुधायां थी त अॼोको टॉपिक आहे त पुराणा केटीएन जा जेतिरा बि गाना आहिनि उन्हनि कंहिं बि पुराणे गाने जी हिकिड़ी तव्हां फरमाइश कयो, असां तव्हांजे लाइ उहो गानो प्ले कंदासीं। मुंहिंजे ख़्याल में ही गानो बि त जेको मां तव्हांखे चॉइस कयो हुयो त शायदि पुराणो तव्हांजे चैनल ते हलंदो हुयो, शबनम अली मीरानी जो हुयो। कहिड़ो? ज़ुल्फ़न खे हटाए रुख तां, वारनि खे हटाए खलल पए थो उनमें चेहरे में। ठीकु आहे, ठीकु आहे, प्ले कंदासीं तव्हांजे लाइ। पर तव्हां कोई पुराणो गानो असांखे ॿुधायो जेको तव्हांजो फेवरेट हुजे। पुराणो गानो फ़िलहाल त मूंखे यादि कोन्हे। यादि कोन्हे को? चलो ठीकु आहे जी, तव्हां जेका फरमाइश कई आहे इनखे प्ले करण जी कोशिशि कंदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। ओके जी, इहो असांजा कॉलर ऐं जंहिं जेको आहे सो पुराणे गाने जी फरमाइश की। चलो ठीकु आहे, फरमाइश त उन्हनि कई आहे, पर इहो आहे त मां चवंदमि त तव्हां जेकॾहिं कोई पुराणो गानो असांखे ॿुधाईंदा त सुठो लॻंदो। बिकॉज़ पुराणियूं यादूं ताज़ा थी वेंदियूं ऐं असांजा जेके सिंगर्स आहिनि, जेके बि असांजा पोइट्स आहिनि, जॾहिं उहे ॾिसंदा त उन्हनि जा गाना अॼु ॾींहं ताईं माण्हुनि खे यादि आहिनि, अॼु ॾींहं ताईं माण्हू ॻाइनि था। ऐं इहो सिर्फ़ु ईअं न आहे त पुराणा गाना ई आहिनि जेको सो माण्हू हींअर ताईं ॻाईंदा बि आहिनि, उन्हनि में दम हुयो, उन्हनि में जान हुई उन्हनि गाननि में, तॾहिं त अॼु माण्हू जेको आहे सो न्यू शाइरी खां वधीक पुराणनि खे जेको आहे सो ॿीहर ठाहिनि था। सो हींअर टाइम थी वियो ज़बरदस्त सॉन्ग जो तव्हां सभई मिली करे इंजॉय कयो।
ओके जी, वेलकम बैक व्यूअर्स। गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो। तमामु सुठो गानो ऐं तमामु बहितरीनु लिरिक्स हुई हुनजी। तमामु सुठो गानो लॻो पियो मूंखे। ऐं उहो गानो जेको आहे सो जेको हींअर हलियो ऐं मूंखे ॾाढो पसंदि आयो गानो, सो उहो गानो मां डेडिकेट कंदमि असांजा तमामु सुठा ऐं तमामु बहितरीनु होस्ट राजा मेमन, जेके हींअर जेके असांजे स्टूडियो में आहिनि। माशाल्लाह अॼु राजा जेको आहे सो मां कोशिशि कंदी आहियां त राजा जो जॾहिं पंहिंजो प्रोग्राम थींदो आहे त मां बि कॾहिं कॾहिं हुनजे स्टूडियो में हली वेंदी आहियां, पर अॼु हू मुंहिंजे स्टूडियो में आहिनि। सो उन्हनि खे मां पंहिंजे प्रोग्राम में ऐं पंहिंजे स्टूडियो में चवंदमि वेलकम। तमामु सुठा इंसान, तमामु सुठी शख़्सियत जा मालिक राजा मेमन साहब, ऐं अल्लाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं मुंहिंजा तमामु सुठा कलीग आहिनि ऐं असां सुठो कमु कंदा आहियूं हमेशह। सो हींअर जेको आहे ब्रेक था वञूं ताकी मां हींअर जेको आहे सो राजा असांजा अगरि स्टूडियो में आयल आहिनि त हुन सां थोरी कचहरी वग़ैरह करे वठां। सो हीअं वञूं था ब्रेक ते, ॾिसंदा रहो योर चॉइस विद नीलम। ये नहीं खराब है ये। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में गुरबियर तव्हांखे चऊं था भली कार। शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। प्रोग्राम जो नालो आहे योर चॉइस विद नीलम। सो अॼु प्रोग्राम में जेको आहे सो तव्हांजो पसंदीदा टॉपिक आहे। अक्सर मूंखे कॉलर्स चवंदा बि आहिनि त असांखे पुराणा गाना जेको आहे ॿुधायो, ऐं जेको आहे सो असांजा जेके बि एवरग्रीन गाना आहिनि जंहिंखे चवंदा आहियूं त मतिलबु हींअर किथे बि हली वञे, असां कहिड़े बि मूड में हुजूं या कहिड़ी बि सिचुएशन में हुजूं, पर असांजा जेके पुराणे ज़माने जा गाना आहिनि जंहिंखे तक़रीबन 4-5 साल बि थी विया आहिनि, उहे गाना जॾहिं हलंदा आहिनि त ऑटोमेटिकली असांजो माइंड उन गाननि ते हलियो वेंदो आहे ऐं असां चवंदा आहियूं त इन्हनि खे पूरो कंप्लीटली असां ॿुधूं, छो जो उनजी हिकिड़ी हिकिड़ी जेका लिरिक्स हूंदी आहे, हिकिड़ो हिकिड़ो जेको जुमिलो हूंदो आहे, मां चवंदी आहियां त उहो असांजी ज़िंदगी सां ई लिखियलु हूंदो आहे सॼो। सो हींअर कॉल आहे, शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाजी कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी अदी मां ठीकु ठाक। कहिड़ी किथां कॉल कई आहे? फरजाना बुगियो फ्रॉम सेवन शरीफ। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? जी बाजी आऊं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? तव्हांजी तबियत सिहत तव्हांजी सुठी? मां बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां ऐं असांजी माशाल्लाह समूरी टीम बिल्कुलु ठीकु ठाक आहे। तव्हांखे प्रोग्राम में वेलकम पिया चऊं। अॼु टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी बाजी टॉपिक तव्हां कलामनि ते आहे शायदि। हा, टॉपिक आहे जेके असांजा एवरग्रीन पुराणा सॉन्ग्स आहिनि, उन्हनि मां तव्हांखे कंहिं हिकिड़े सॉन्ग जी फरमाइश करणी आहे, पोइ उहो तव्हांजे लाइ असां प्ले कंदासीं। तव्हांजो जेको हू कलाम न आहे, बाह में चूड़ियूं नक में हीरो। हा, अच्छा मतिलबु उहो हलाइजो ऐं मां तव्हांखे सॉन्ग ॿुधाईंदमि मंथार ऐं मंताज जे नाले डेडिकेट कंदमि। तव्हां प्लीज़ उहो सॉन्ग ज़रूरु हलाइजो। ओके जी, ठीकु आहे, बिल्कुलु ॿुधायो। मां तव्हांखे दिलड़ी टुटलिया यार बीर ठलिया, दिलड़ी टुटलिया यार बीर ठलिया, कहिड़ियूं भला ख़ुशियूं मां कयां, कहिड़ा वॾा विस पाया मां, है दिलड़ी टुटलिया यार बीर ठलिया। बाजी नीलम ज़रूरु कलाम ॿुधाइजो ऐं मंताज जो ऐं मंथार जो नालो ज़रूरु खणिजो। वो तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं। ठीकु आहे जी, ओके, थैंक यू सो मच यदि प्रोग्राम में तव्हां शामिल थियो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो गानो हुननि ॿुधायो ऐं डेडिकेट कयो हुननि ममताज़ ऐं मंथार खे। सो बिल्कुलु असां हुननि खे इहो गानो डेडिकेट कंदासीं, हुननि जे लाइ गानो प्ले बि कंदासीं ऐं हुननि खे ई डेडिकेट कंदासीं। सो उन्हनि जेको आहे सो गाने जी फरमाइश कई त जेको आहे सो बाह में चूड़ी नक में हीरो, ऐं इहे जेके बि सॉन्ग्स आहिनि, अच्छा इवन तव्हां जेतिरा बि हींअर न्यू सॉन्ग्स बि जेके तव्हां ॾिसो था, उन्हनि मां ऑलमोस्ट एतिरा गाना आहिनि जेके पुराणे ज़माने में जेके गाना ॻाया वेंदा हुआ, उन्हनि जी जेका शाइरी हूंदी हुई, ठीकु आहे, उन्हनि खे इहे रीमेक था कनि, उन्हनि खे रिमिक्स पिया कनि। सो उन्हनि जो थोरो अंदाज़ चेंज आहे, वीडियो चेंज आहे, ठीकु आहे, थोरो म्यूज़िक कॉम्पोज़िशन चेंज आहे, पर शाइरी सभिनि खां वधीक माण्हू कोशिशि था कनि त असां का पुराणी शाइरी खणूं, छो जो पुराणी शाइरी में इलाही जेको आहे सो पावर आहे। उहा शाइरी जॾहिं असां ॿुधंदा आहियूं त ईअं फील थींदो आहे त जेतिरो बि हिन में गाने में बयानु थियलु आहे इहो असांजे लाइ थियलु आहे, या इहो सभु शयूं असांजी ज़िंदगी सां थियनि पियूं या थियूं आहिनि या थींदियूं या छा, छो जो हुननि जी शाइरी में ई एॾो दम आहे। ऐं चवंदा आहिनि त गानो ज़बरदस्त ऐं बहितरीनु गानो जेको सक्सेसफुल गानो इहो हूंदो आहे जंहिंजी शाइरी तमामु बहितरीनु हुजे, जंहिंजी शाइरी ज़बरदस्त हुजे। सो पुराणा जेतिरा बि गाना हुया असांजा, उन्हनि जूं शाइरियूं एॾियूं बहितरीनु हूंदियूं हुयूं त जेके न ॿुधण वारा माण्हू, उन्हनि जी हाणे मुंहिंजी ॻाल्हि कयो त असांजे जॾहिं असां नंढड़ा हूंदा हुआसीं त असांजे जेके अबू आहिनि, स्पेशली सिर्फ़ु असांजा अबू, सो अबू असांजा जेके आहिनि सो सिंधी गाना इलाही ॿुधंदा हुया ऐं पुराणा गाना जेके आहिनि सो ॿुधंदा हुया। सो ख़ैर मां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदमि। हींअर कॉल आहे, शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। माण्हू सभु न सुणा पकी सपना जेके के माण्हू मंझा ते बुबार जी आली मदद मौला अली मदद अदा केरी किथां? अदी तुंहिंजो पांसार कोस बगलाए गुलशन नदी कराची खां भेण होटल वारो। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? सब ख्याल लॻो पियो आहे आदि तमामु सुठो माना केटीएन असां वटि हले पियो। हिकु जीअं खुलियो आहे हिकु ई ॾिसंदा था चङो
पुराना गाना तमामु जेका मास्टर मंसूर जा असांखे वणंदा आहिनि ऐं मास्टर मंसूर जो थी सघे इहो गानो हलायो तोरे रोज़ अचण जी आदत जो आहे। आए हाय वाह 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 छा ॻाल्हि आहे। पोइ हाणे तव्हां फरमाइश त तमामु बहितरीन कई आहे। हाणे तव्हां कोई पुराणो गानो असांखे पंहिंजी आवाज़ में बि ॿुधायो। हा मां बि ॿुधाईंदुमि। ॿुधायो। पहिरियां मुंहिंजा दोस्त ॾिसनि पिया गुप्तार खोसो ज़मीर खोसो ऐं मुंहिंजो ॿियो दोस्त ॾिसे पियो। ठीकु आहे तमामु दोस्तनि खे डेडिकेट कंदासीं। अलीगुल भट्टी गुप्तार खोसो ज़मीर खोसो। ओके अदा सभिनि खे चिकन जी ओता कई अलगिया ले छो असां ते सड़ियो पियो ई दगिया न कंहिंखे सतायूं न कंहिंखे दुखायूं न कंहिंजी कंदाऊं असांखे गिलाऊं अलॻि पंहिंजो रस्तो अलॻि पंहिंजो दगिया ले छो असां ते सड़ियो पियो ई दगिया असां चिकन जी ओता कई अलगिया ले छो असां ते सड़ियो पियो ई दगिया। अजी सभिनि कोटा बिरादर खे सलाम मुंहिंजा। वालेकुम अस्सलाम अदा थैंक यू सो मच फॉर गेम में तव्हां शामिल थिया थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर इहो असांजा तमामु सुठा ऐं तमामु बहितरीन कॉलर जंहिं असांखे फरमाइश बि कई त बाबा तोॾे रोज़ अचण जी आदत जो आहे। ऐं मां ॻाल्हि पई कई सवे त मुंहिंजा अबू जेके आहिनि सो सिंधी गाना ॿुधंदा हुया ऐं जॾहिं नंढा हूंदासीं तॾहिं एतिरो न माइंड हूंदो हुयो बसि जेका बि फिल्म हलंदी हुई या कुझु बि हलंदो असां उहो ई ॿुधंदा हुआसीं सिंधी घटि। पर अहिड़ा गाना मूंखे हींअर ताईं यादि आहिनि जेके अबू ॿुधंदा हींअर ताईं मुंहिंजे ज़हन में आहिनि छो जो हुननि में जेका शाइरी हूंदी हुई एॾी ज़बरदस्त हूंदी हुई त न चाहींदे बि असांजे ज़हन में वेही रही आहे ऐं अञा ताईं मूंखे उहे गाना यादि आहिनि। अक्सर मां ॻाईंदी आहियां जॾहिं ऐं जॾहिं कोई ॻाईंदो आहे हुन सां गॾु ॻाईंदी आहियां त मूंखे माण्हू चवंदो त तोखे सिंधी गाना बि अचनि था। मां चयो छो न ईंदा मतिलबु मां सिंधी चैनल ते कमु पई कयां सिंधी चैनल ते। हा कॉल ओके हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाजी अल्लाह रखिया। जी अदा कहिड़ी किथां हेलो कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। ओके सो मां ॻाल्हि पई कई त जेके असांजा एवरग्रीन पुराणा गाना हूंदा हुया उन्हनि में जेकॾहिं ॻाल्हि कई वञे हींअर जेके न्यू सॉन्ग्स हलनि पिया उहे बि सभु ॿुधंदा आहिनि शौक़ु सां ॿुधंदा आहिनि ऐं फरमाइशूं बि कंदा आहिनि पर जंहिंखे प्रॉपर यादि हूंदा आहिनि अक्सर मुंहिंजा कॉलर्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके हमेशह मूंखे कोशिशि कंदा आहिनि पुराणा गाना ई ॿुधाईंदा आहिनि छो जो उन्हनि खे यादि आहिनि उहे उन्हनि घणा ॿुधा आहिनि ऐं उहे गाना सिर्फ़ु न ॿुधा आहिनि उन्हनि फील बि कया आहिनि। ओके हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो? अदा ठीकु ठाक तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अल्लाह जा एहसान अदी करम मालिक जा। प्रोग्राम में तव्हांखे वेलकम पिया चऊं। टॉपिक ॿुधो आहे तव्हां? अदी इहो सूफियाना कलाम ॿुधणा आहिनि असांखे। सूफियाना कलाम तव्हांखे ॿुधणा आहिनि ठीकु आहे। का तव्हांजी फरमाइश आहे कहिड़ो गानो तव्हांखे सूफ़ी गानो ॿुधणो आहे? हींअर असां उहो ई प्ले कयोसीं। लॻी कार जेका बिलबली महबूब माना का। ठीकु आहे तव्हां कोई पंहिंजी आवाज़ में ॿुधाइणु चाहींदो गानो? जी 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 ॿुधायूं था अदी तव्हांखे। ॿुधायो। दिल पर दिलड़ी कसण जा ओ का तो सिके नमूला मारण जी निशानी है दिल पर दिलड़ी कसण जा ओ तू जाई वार कारा वासी गना गवारा। वाह जी वाह जहिड़ी तव्हांजी फरमाइश हुई तहिड़ो तव्हांजो गानो हुयो। कंहिंखे डेडिकेट करणु चाहींदो? अदी संगत न असांजा जेके अफ़सोंकी वारा ॿुधनि था अर्ज़ मोहम्मद ऐं लाड़काणे को मुंहिंजो सोट अयाज़ उन्हनि जे नाले सां। ठीकु आहे जी ओके अदा ओके ठीकु आहे पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर इहो आहे असांजा कॉलर जंहिं जेको आहे सो सूफ़ी सॉन्ग जी फरमाइश कई ऐं लास्ट गानो मुंहिंजे ख़्याल में असांजो सूफ़ी सॉन्ग हुयो। अॻिते बि हलाईंदासीं प्रोग्राम में अञा 2 कलाक पूरा पिया आहिनि तव्हांजी फरमाइश मुताबिक़। अगरि हिन दफ़ो तव्हांजी फरमाइश नथी हले त नेक्स्ट ज़रूरु तव्हांजी हली वेंदी। थोरो टाइम लॻंदो पर हलंदी वेंदी। तव्हां अपसेट न थीजो त असांजी फरमाइश प्ले न कई। वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं ख़ुशि आमदीद। सो प्रोग्राम योर चॉइस विद नीलम में तव्हांखे चऊं था भलीकार ऐं वेलकम। सो गानो तव्हां ॿुधो नजफ़ अली जी आवाज़ हुई यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो। तव्हां सभिनि इंजॉय कयो हूंदो। मां त कयां थी अॼु को प्रोग्राम छो जो अॼु के प्रोग्राम में हलनि था असांजा एवरग्रीन गाना यानी कि पुराणा गाना जेके सभु फरमाइश बि कंदा आहिनि ऐं उन्हनि खे ॿुधणु पसंदि बि कंदा आहिनि। हर कोई चवंदो आहे जॾहिं बि कॉलर्स ईंदा आहिनि चवंदा आहिनि असांखे पुराणा गाना ॿुधायो त मां चयो छो न अॼु सभिनि खे पुराणा ई गाना असां ॿुधायूं ऐं उहे ज़बरदस्त बहितरीनु गाना आहिनि। ईअं न आहे त नवां गाना जेके आहिनि उन्हनि में उहे भला न आहिनि या छा
पर जेके यादगार सॉन्ग्स आहिनि जंहिंमें फीलिंग्स आहिनि जंहिंमें दिलो जान लॻल आहे ऐं जेके दिलि सां ॻायल आहिनि गाना जेके महिनत सां ॻायल आहिनि हींअर त हर कोई सिंगर आहे हींअर त हर कोई ॻाए थो हींअर त हर कोई चए थो त मां वॾो सिंगर आहियां ऐं हींअर छा आहे त हर कोई सिंगर मॉडल एक्टर प्रोड्यूसर अलाए छा छा आहे मतिलबु मां चवंदी आहियां यार अच्छा चलो ठीकु आहे इहो बि ठीकु आहे कॉल आहे शामिल था कयूं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम जी फलक नाज़ कीअं आहियो तव्हां ठीकु ठाक आहियो मां ठीकु आहे तव्हां कीअं आहियो नीलम मां ॾाढा प्यारा लॻो था थैंक यू सो मच थैंक्स अलॉट इहो तव्हांजो नज़रे करम आहे जो मां तव्हांखे सुठी थी लॻां ऐं जे माशाल्लाह ॾाढो ईअं नज़रे कयो अलाए छा चयो अदी मुंहिंजी तारीफ़ पे कई पर कॉल ही कटिजी वई ठीक है तव्हां ॿीहर कॉल कयो को मसलो ना है घबराना नहीं है सबसे पहले आपने घबराना नहीं है ठीक है ना अगर आपकी कॉल डिस्कनेक्ट हो जाती है अगर तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी थिए या तव्हांजी कॉल ड्रॉप थी वञे सिग्नल इशू तो थी वञे क्रेडिट इशू तो थी वञे कोई भी इशू तो थी वञे तो को मसलो ही ना है तव्हांखे छा करिणो आहे ॿीहर फ़ोन खणणो आहे कि अहिड़ी ज़बरदस्त जॻह ते वेहणो आहे जिते तव्हांखे लॻे थो त बैल्कनी आहे खिड़की लॻल आहे छत वारी जॻह आहे सहन आहे अच्छा अब्दुल गफ़ार जोयो साहब जी कॉल आहे शामिल था कयूं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा किथां कॉल कई आहे तव्हां जी अब्दुल गफ़ार जोयो पियो ॻाल्हायां ताल के फैज़गंज शहर करुंडी खां वाह जी वाह 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 ज़बरदस्त कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह छा तव्हां ॿुधायो अॼु ख़ुशि आहियो मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह फिट फाट तव्हांजो दुआऊं हमेशह मूंसां गॾु हूंदियूं आहिनि त मां कीअं बीमार थी सघां थी ऐं जेको आहे सो तव्हांखे प्रोग्राम में वेलकम पिया चऊं ख़ुशामदीद पिया चऊं भलीकार पिया चऊं ऐं जेको बि माशाअल्लाह तमामु सुठो पियो हले असांखे कुझु पुराणो सॉन्ग ॿुधायो पुराणो सॉन्ग कहिड़ो ॿुधंदव तव्हां जी अॼु मस्त मंसूर जी आवाज़ में हर जाए फिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी अरे हाय हर जाए फ्री हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए ज़बरदस्त मां चवंदमि त इहो गानो तव्हां मूंखे ॿुधायो बि छो मूंखे गानो पसंदि आहे इहो मूंखे हर जाए फिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए हर जाए फिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए तुझो याद संभाले रखियम दिल में पर तुझी कमी महसूस थी थे अरे हाय छा त गानो आहे ज़बरदस्त जी ज़बरदस्त डेडिकेट कंदा तव्हां अॼु तमामु जोया बिरादरान जेके आहिनि ऐं तमामु करुंडी वासियुनि सभिनी खे डेडिकेट कंदो जी अदा सभिनी करुंडी वासियुनि खे डेडिकेट कंदो ओके अदा ओके ठीकु आहे अदा थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर इहो आहे असांजो कॉलर जंहिं गाने जी फरमाइश कई हींअर ताईं जेतिरी बि फरमाइश आई आहे उन्हनि मां सॼा गाना मुंहिंजा ॿुधल आहिनि ऐं मां ॿुधा बि आहिनि ऐं मूंखे यादि बि आहिनि ऐं मां ॻाईंदी बि आहियां पुराणे गाननि जी करे ॻाल्हि कई वञे त उहे त मस्तु आहिनि मस्तु क्लास आहिनि क्लास ऐं हींअर बि थी सघे थो छो जो गाना सुठा हूंदा आहिनि शाइरी सुठी हूंदी आहे ठीकु आहे ज़रूरी न आहे त उहो सिर्फ़ु पुराणी ई सुठी हुजे तव्हां हींअर बि उन शयुनि खे कंटिन्यू करे सघो था जेके वीचारा पुराणे दौर जा असांजा सिंगर हुया एवरग्रीन असांजा जेके सिंगर हुया शाइर हुया ठीकु आहे उहे त हुया ई हुया उहे पंहिंजी महिनत सां हुया पर तव्हां बि थी सघो था हिन जनरेशन में या हिन टाइम में बि तव्हां उहो वक़्तु ॿीहर आणे सघो था त न बाबा गाना जेके हींअर वरी ठहनि पिया हीअं जेके ॿुधूं पिया ज़बरदस्त आहिनि बहितरीनु आहिनि इन्हनि में छा आहे त इन में तव्हांखे थोरी महिनत जी ज़रूरत आहे ॾिसो सिंगर जेको आहे सो सिंगिंग करणु हिकु इलाही ॾुखी ॻाल्हि आहे मां चवंदी आहियां जंहिंखे कुदरती सिंगिंग जी कला आहे कुदरती जंहिंजो आवाज़ु सुठो आहे उन्हनि जी त मां चवंदी आहियां त उहे गॉड गिफ्टेड आहिनि ऐं उहे लकी पर्सन आहिनि जंहिंजी आवाज़ु सुठी आहे कुदरती सुठी आवाज़ु आहे हिकिड़ो हूंदो आहे तव्हां सिखंदा आहियो हिकिड़ी तव्हां हूंदो तव्हां महिनत कंदा आहियो पर जंहिंजी कुदरती आवाज़ु सुठी आहे अलाह उन्हनि खे कामयाबु करे पर जंहिंजी कुदरती आवाज़ु सुठी न आहे ऐं उहे सिखनि पिया ऐं उहे करणु पिया चाहिनि सिंगिंग उन्हनि जो शौक़ु आहे सिंगिंग करणु त उन्हनि खे मां इहो ई चवंदमि त तव्हां जेको आहे सो महिनत कयो जाम महिनत कयो उन में तव्हांखे कुझु उन्हनि जा रूल्स आहिनि उन्हनि खे फॉलो कयो सिंगिंग करण जा इलाही रूल्स आहिनि त बाबा तव्हांखे छा छा करिणो आहे सुबुह जो तव्हांखे रियाज़ करिणो आहे डेली तव्हांखे रियाज़ करिणो आहे सो तव्हां इहा महिनत बि लाज़मी कयो इहा ॻाल्हि अलॻि आहे त अॼुकल्ह जे दौर में एॾियूं शयूं अची वियूं आहिनि एॾियूं जे चवंदा आहिनि छा लॻनि टोनिंग लॻाईंदा आहिनि अलाए छा लॻाईंदा आहिनि पोयां जो आवाज़ु ज़बरदस्त थी करे निकिरंदी आहे त इहे सभु शयूं आहिनि ॾींहों ॾींहुं तरक़ी थिए पई नयूं नयूं शयूं पियूं अचनि असां पाण महिनत घटि पिया कयूं ऐं मशीनरी जेका आहे सो उहा टेक्नोलॉजी इलाही तेज़ थींदी थी वञे
पर टेक्नोलॉजी से गॾु गॾु अच्छा जी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा किथां पे कॉल कयो तव्हां? जी मां लाड़काने में ॻाल्हायां वकार अहमद। लाड़काने जो मौसम कीअं आहे अदा? तमाम बेहतरीन, क्या बात है। क्या बात है, वाह जी वाह, ज़बरदस्त। टॉपिक ॿुधो आहे तव्हां? पुराना गाना। पुराना गाना। सो का फरमाइश तव्हांजी पुराने गाननि मां? जी सिंधी में ही हुजे या उर्दू में भी? सिंधी हुजे, केटीएन जो को पुरानो गानो हुजे। केटीएन जो पुरानो गानो तो पोइ यादि नथो अचे। हा खोले वार पंहिंजा ज़ामिन अली जो। ज़ामिन अली जो, चलो जी ठीकु आहे। तव्हां कोई पुरानो गानो ॿुधाइणु चाहींदो सिंधी में? पुरानो गानो न मूंखे को गानो न अचे नथो। तव्हांखे कोई गानो नथो अचे, ठीकु आहे। तव्हां जेको फरमाइश कई आहे कंहिंखे तव्हां डेडिकेट करणु चाहींदो? ज़ैनुल्ला सुमरो। ओके जी ठीकु आहे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा आहियो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो इहो आहे असांजा कॉलर जंहिं असांखे पुराणे गाने जी बि फरमाइश कई आहे जेको आहे सो ओके। सो व्यूअर ईअं हींअर जेको आहे टाइम थी वियो आहे हिकिड़ी ज़बरदस्त सॉन्ग जो सो तव्हां सभई मिली करे इंजॉय। वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हां सभिनी खे पसंदि आयो न, तव्हां इंजॉय बि कयो। तमामु बहितरीनु गानो हुयो ऐं अॼु त मतिलबु मूंखे गाना ॿुधी करे मां ॾाढो इंजॉय पई कयां। तमामु सुठा बहितरीनु गाना पिया हलनि, पुराणियूं यादूं ताज़ा पिया थियनि। कुझु गाना अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां कंहिं न कंहिं इवेंट ते प्ले कंदा आहियूं। कुझु न कुझु अहिड़ा गाना हूंदा आहिनि पुराणनि गाननि जी जॻह ते ॻाल्हि, छो जो अॼु असां सॼा ई असां ओल्ड सॉन्ग प्ले पिया कयूं जेके असांजे केटीएन जी स्क्रीन ते ठाहिया आहिनि अॼु ॾींहं ताईं। पिछले घणा साल थी विया आहिनि, केटीएन खे तमामु घणा साल थी विया आहिनि। सिंधी पहिलो चैनल हुयो असांजो केटीएन, उन्हनि खां पोइ असांजा ॿिया चैनल्स थिया रीजनल जेतिरा बि आहिनि। सो पहिरियों असांजो सिंधी चैनल हुयो, हिन में सॼा गाना तयारु थिया, ठीकु आहे। ड्रामास थिया, गाना थिया, शॉर्ट फिल्म्स थियूं, मूवीज़ थियूं, अलाए छा मतिलबु जेको आहे सो असां वटि एॾो बारूद पियो आहे केटीएन ते। सो हिकिड़े ॾींहुं रखंदासीं, इहो ॾींहुं कंहिं ॾींहुं सिर्फ़ु तव्हांखे ओल्ड गाना ॿुधाईंदासीं असां, ऐं कंहिं ॾींहुं तव्हांखे पुराणियूं फिल्मूं ॾेखारींदासीं, ड्रामा ॾेखारींदासीं, सिटकॉम्स ॾेखारींदासीं, शॉर्ट मूवीज़ ॾेखारींदासीं, ठीकु आहे। ॿियो छा थींदो आहे, सोलो प्लेस हूंदा आहिनि उहे ॾेखारींदासीं तव्हांखे। इलाही कुझु आहे यार, इलाही कुझु आहे। इलाही माण्हुनि जूं हुन में महिनतूं आहिनि। हिकिड़े चैनल ते मां चवंदी आहियां त लॻंदो आहे त मतिलबु ठीकु आहे चैनल आहे, पर तव्हां ख़बर न हूंदी त उन चैनल ते उन प्रोडक्शन ते केतिरी महिनत थियल हूंदी आहे, केतिरनि माण्हुनि जा जेके आहिनि सो कला हुन में शामिलु हूंदी आहे, हुनर शामिलु हूंदो आहे, हुन में स्टोरीज़ शामिलु हूंदियूं आहिनि इंसान जूं हिकिड़े चैनल ते। सो कॉल आहे, ब्रेक आहे, ठीकु आहे जी व्यूअर्स। तव्हां कॉल कयो ऐं का ज़बरदस्त हिकिड़ी फरमाइश यादि करे रखो जेका तव्हांजे लाइ असां प्ले बि कयूं ऐं तव्हांजी आवाज़ में ॿुधूं। हींअर टाइम थी वियो आहे हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मूं वटि ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो योर चॉइस विद नीलम। वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार। सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। प्रोग्राम जो नालो आहे योर चॉइस विद नीलम। अॼु के प्रोग्राम में जेको आहे तव्हांजो पसंदीदा टॉपिक रखियो आहे असां। अॼु सोचियोसीं त तव्हांजो पुराणियूं यादूं जेके आहिनि सो ताज़ा कयूं असां। अक्सर इहे थींदो आहे त असां कुझु गाना अहिड़ा ॻाईंदा आहियूं, कुझु स्पेसिफिक माण्हुनि जे लाइ ॻाईंदा आहियूं। कोई असांजी ज़िंदगी में कोई शख़्सियत हूंदी आहे जंहिंजे लाइ उहो असां अक्सर उहो गानो गुनगुनाईंदा रहंदा आहियूं। कुझु गाना अहिड़ा हूंदा आहिनि त असां कंहिं इवेंट ते प्ले कंदा आहियूं ऐं उहो प्ले ई कंदा रहंदा आहियूं, यादि रहिजी वेंदो आहे। सो उहे गाना अॼु असां जेको आहे तव्हांजी फरमाइश ते हलाईंदासीं। सो उहो गानो जॾहिं तव्हां ॻायो हूंदो, कॾहिं कंहिंजे लाइ ॻायो हूंदो, कॾहिं किथे तव्हां ॿुधो हूंदो, कॾहिं कंहिंजे लाइ तव्हां ॿुधो हूंदो। सो इहे गाना जेके आहिनि सो तव्हांजी जेके आहिनि सो पुराणी यादूं ताज़ा कंदा। ऐं मां इहो चवंदमि त जेके बि पुराणा असांजा गाना आहिनि, ओल्ड सॉन्ग्स जेके बि आहिनि पर आहिनि एवरग्रीन, ऐं जेके न्यू सॉन्ग्स थियनि पिया माशाल्लाह उहे बि ज़बरदस्त आहिनि, उहे बि बहितरीनु आहिनि, उहे बि तमामु ज़बरदस्त आहिनि। हर कंहिंजी हुन में पंहिंजी महिनत थियल आहे। पर जेके असांजा ख़ैर उन ते मां लास्ट में असांजो जेको प्रोग्राम जॾहिं वाइंड अप थींदो त उन ते मां कुझु थोरो ॻाल्हाईंदमि, नए गाननि ते कुझु थोरो घणो तव्हां सां जेको आहे सो शेयर कंदमि। पर हींअर कॉल आहे मंठार जी फ्रॉम 7। सो शामिल था कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी आती। अच्छा मंठार जी कॉल हुई पर काई छोकिरी पई ॻाल्हाए। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हा अदी कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? ठीक ठाक आहियूं। अॼु तव्हां ॿुधायो केरु लॻो पिया? मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। टॉपिक तव्हां ॿुधो आहे अॼो को? हा न ॿुधो आहे? हा ॿुधो आहे। सवेल असांजी भेण बि तव्हां ॾे कॉल कई। अच्छा हा तव्हांजी भेण शायदि फलकनास फरज़ाना ॿुधियो। फरज़ाना, हा उन्हनि चयो बि त नालो जेको आहे सो तव्हांखे शामिल करिणो आहे मुमताज़ ऐं मंठार जो। हा ही वरी मुंहिंजे दोस्तनि ऐं मुंहिंजे भाइटनि वज़ीर ऐं मुख्तियार खे डेडिकेट थो कयां। ठीकु आहे। तव्हां हींअर कोई गानो पाण ॿुधायो था या का फरमाइश कयो था? हा जी ॿुधायो था। हा ॿुधायो। के ना सोचो
कि मुझको प्यार नहीं सारी दुनिया भुलाए बैठा हूँ। ये ना सोचो कि मुझको प्यार नहीं। वाह 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 वाह, छा ॻाल्हाए। पर असांजी आपीअ सां ॻाल्हाइजो। तव्हांजी आपी सां ॻाल्हायूं था। जी बाजी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? जी बाजी, मां बिल्कुलु ठीकु आहियां। जी बाजी, असांजी फरमाइश ज़रूरु पूरी कजो। सवेल मूं तव्हांखे कॉल कई पर लेकिन तव्हां मुंहिंजी फरमाइश पूरी न कई, इनजे करे वरी मां तव्हां सां ॻाल्हायां। अच्छा, वरी था चओ? ठीकु आहे, तव्हांजी फरमाइश कहिड़ी हुई? हिकिड़ो चकर ॿीहर ॿुधाइजो। बाह में चुड़ियूं, नक में हीरो, कन में वारी, तव्हांजी कला ज़रूरु हलाइजो। अच्छा चलो, मां हींअर ई तव्हांजे लाइ इहो गानो प्ले थी करायां, तव्हांखे डेडिकेट बि कंदमि ऐं तव्हांजे दोस्तनि खे। मुंहिंजे भाई खे सालगिरह आहे शादी अथई, उनजे लाइ ज़रूरु हेडी वारी चुड़ियूं ज़रूरु चइजो। तव्हांजे भाउ जी बर्थडे बि आहे? जी हा। ठीकु आहे जी। तव्हांजे भाउ खे, तव्हांजे भाउ जो नालो छा आहे? मंठार बुगियो, ऐं सालगिरह जंहिंजी आहे उनजो नालो साजिद बुगियो। साजिद बुगियो। ठीकु आहे जी, ओके। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थियूं। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो अॼु जेको आहे साजिद जी बर्थडे आहे ऐं मां साजिद खे पंहिंजे दिलि जी गहराइनि सां बर्थडे विश करणु चाहींदमि। तमामु बहितरीनु, तमामु सुठो नालो, मुंहिंजो फेवरेट नालो आहे इहो। ऐं जेको आहे साजिद, तव्हांखे तव्हांजे जनम ॾींहं जूं खोड़ मुबारक हुजनि। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, हमेशह ख़ुशि रहो, मुरकंदा रहो ऐं ख़ुशियूं विराईंदा रहो। कॾहिं कंहिंजी दिलि आज़ारी न कयो। कॾहिं बि जेको आहे सो तव्हां हमेशह कोशिशि कयो त तव्हांजी ज़ात मां कंहिंखे ख़ुशी मिले, कंहिंखे सुठो फ़ाइदो मिले ऐं हमेशह जेको आहे सो ख़ुशियूं वंडंदा रहो ऐं कोशिशि कयो त पंहिंजी ज़िंदगी में सही फ़ैसिला कयो। ऐं हीअं तव्हांखे लॻंदो न त मां पामिस आहियां, तव्हांखे तव्हांजो डेटा थी ॾियां त तव्हांखे हे करिणो आहे, हो करिणो आहे, न। पर इहो जेको नालो आहे इहो जेको आहे सो नालो सुठो आहे, इन करे जेको आहे सो मां तव्हांखे इहे मैसेजिस ॾिना। सो हैप्पी बर्थडे टू यू अगेन। मुजाहिद जी कॉल शामिल कंदासीं, पर मां डायरेक्टर साहब खे चवणु चाहींदमि त बाह में चूड़ियूं, नक में हीरो, या ॿीहर असां वटि फरमाइश आई आहे ऐं इहा मुंहिंजी वीडियो में आहे। इहो गानो जेको आहे सो, हा, हथ में चूड़ियूं, हींअर त ब्रेसलेट पातल आहे ॿिन्हिनि हथनि में, पर चूड़ियूं गाने में पातल आहिनि। ठीकु आहे, हाणे जेको आहे सो कॉल शामिल था कयूं। कॉल खां पोइ जेको आहे असां फरमाइश पूरी कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, हेलो, अस्सलाम वालेकुम। चुप करो मां। हाँ, ईअं चुप करायो, जेके आस पास वेठल आहिनि न सभिनि जी आवाज़ थी अचे मूंखे। अदा, हेलो 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 हेलो। अच्छा जी, कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। अदा जी कॉल हुई ऐं जेको आहे सो आस पास फैमिली हुननि जी, ऐं अदा खां वधीक हुननि जी आवाज़ पई अचे मुंहिंजे कननि में। सो कोशिशि कंदा कयो। नंढिड़ो मैसेज मां ॾींदी आहियां। प्रोग्राम जी नंढड़ी रिक्वायरमेंट आहे। रिक्वायरमेंट इहा आहे त तव्हांखे कॉल करणी आहे अहिड़ी प्लेस ते वेह जिते तव्हांजे नेटवर्क प्रॉपर अचे, तव्हां वटि फ़ोन में क्रेडिट एटलीस्ट 100 रुपए जो हुजणु खपे। 100 रुपए में पंहिंजी ॻाल्हि थी वेंदी, जंहिंमें तव्हांजी जेको आहे सो फरमाइश बि थी वेंदी। ऐं अच्छा जी, काज़ी अहमद मां कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा, काज़ी अहमद मां तव्हां कॉल कई आहे। जी जी। काज़ी अहमद जो मौसम कीअं आहे? जी, काज़ी अहमद जो मौसम कीअं आहे अदा? काज़ी अहमद जो मौसम तमामु बहितरीनु मौसम आहे। हीअं थोरी घणी सर्दी आहे। काज़ी अहमद में जेके रहंदड़ माण्हू आहिनि उहे कीअं आहिनि? तमामु बहितरीनु इंसान आहिनि काज़ी अहमद शहर जा। तमामु बहितरीनु आहिनि, रखंदड़ माण्हू आहिनि। माशाल्लाह, तव्हांजो टीवी खोली थी शो हलियो पिए त ॾाढो सुठो लॻो ऐं असां चयो भला असां बि अॼु इंजॉय करे था वठूं। अॼु हाल वाल बि थी वेंदा ऐं प्रोग्राम जो हिसो बि थी वेंदासीं। हाय थैंक यू सो मच अदा। मूंखे एॾी ख़ुशी थी आहे न त तव्हां काज़ी अहमद मां कॉल कई आहे। ईअं थो लॻे त मतिलबु हाणे मुंहिंजो प्रोग्राम कंप्लीट थियो आहे। मूंखे काज़ी अहमद जी कॉल जी इलाही वेट हूंदी आहे, तव्हां ख़बर आहे। तव्हां मूंखे हर प्रोग्राम में कॉल कंदा कयो। जी जी, इंशाल्लाह कंदासीं, छो न। थैंक यू सो मच अदा। ख़ुशि हुजो, हमेशह आबाद हुजो। अच्छा अदा, अॼु को टॉपिक बि पोइ तव्हां यकीनन ॿुधो हूंदो। जी, ओल्ड सॉन्ग जो टॉपिक हले पियो अॼु। ओल्ड सॉन्ग जेतिरा बि आहिनि उन्हनि जी तव्हां फरमाइश करे सघो था, ऐं जेकॾहिं तव्हांखे को गानो यादि आहे त तव्हां बि असांखे ॿुधाए सघो था। हेलो अदा, कॉल छो कटिजी वई? काज़ी अहमद जी कॉल हलणु ॾियो आहे तव्हां।
काज़ी अहमद जी कॉल तव्हां न कटियो आहे ख़ैर ठीकु आहे ओके आहे कुमको का ॻाल्हि न आहे मस्तु न नसीब जी ॻाल्हि आहे मुंहिंजी काज़ी अहमद जूं कॉल्स मूं वटि घटि ई ईंदियूं आहिनि ईंदियूं आहिनि त उहे अधु में ई कटिजी वेंदियूं आहिनि सफ़र अधु में ई रहिजी वेंदो आहे अलाए छो काज़ी अहमद ऐं कराची में एॾो हो आहे पाण में ख़ैर छॾियूं था हिन ॻाल्हि खे ऐं हींअर जेको आहे सो प्रोग्राम में वापसि था अचूं प्रोग्राम खां मां हली वई हुअमि काज़ी अहमद मां वापसि थी अचां ओके जी बिलाल जी कॉल आहे फ्रॉम लाड़काना शामिल था कयूं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अभी कीअं ठीकु आहियो ठीकु ठाक तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र मां बिल्कुलु ठीकु आहियो पिया आहियां लाड़काने जा हाल वाल ॾियो छा मौसम आहे हींअर लाड़काने जो बिल्कुलु सही मौसम लॻी पई आहे नॉर्मल थी आहे आए हाय ज़बरदस्त अदा कोई अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे जी बिल्कुलु ॿुधो आहे केटीन कश छा चवणु चाहींदो अॼोके टॉपिक जे बारे में ॾाढा सुठा केटीन ऐं कश जा गाना हूंदा आहिनि पुराणा जीअं मास्टर मंजूर जा ऐं कुझु चमन अली जा या कुझु जेके नजफ़ अली जा ॾाढा सुठा जेके सॉन्ग्स हूंदा आहिनि केटीन ऐं कश जा ॿुधंदा बि हींअर बि उन्हनि रिपीट कया आहिनि केटीन ऐं कश रोज़ सुबुह जो उन्हनि खे ॿुधंदा ई आहिनि वाह 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 ज़बरदस्त पोइ हींअर तव्हां पंहिंजी आवाज़ में कुझु ॿुधाइण वारा आहियो असांखे अहिड़ो कुझु ख़ासि थी वियो तव्हां मॉडलिंग कई आहे हुन गाने मुंहिंजी मॉडलिंग में ठीकु ओके जी ठीकु आहे मुंहिंजी मॉडलिंग जो गानो हिकिड़ो मुंहिंजो फेवरेट आहे ऐं उहो गानो आहे ऐं हींअर चूड़ियूं वॼनि थियूं चूड़ियूं वॼनि नथियूं ॿाह में चूड़ियूं नक में हीरो कन में वालड़ी इशारो ॾेई आशिक वियो बस ते वेही चढ़ियो अच्छा मूंखे लॻो मुंहिंजो गानो तव्हां प्ले कंदो खे ठीकु आहे हाणे चूड़ियुनि वारो हलायूं था असां मुंहिंजो गानो न आहे चूड़ियूं वॼनि थियूं छोकिरियूं नचनि थियूं इहो गानो आहे प्ले था कयूं था सभु इंजॉय कयो ओके जी वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में तव्हांखे चऊं था भलीकार भली करे आया सो हींअर भली करे आया सां गॾु गॾु पोइ ॿुधाईंदमि तव्हांखे हींअर नथी ॿुधायां सरप्राइज़ आहे तव्हांजे लाइ थोरो सस्पेंस आहे तव्हांजे लाइ थोरो तव्हांजे लाइ मां सोचियो आहे त प्रोग्राम में कुझु नंढा नंढा सरप्राइज़िस रखंदासीं प्रोग्राम में मां चवंदमि त ठीकु आहे अदी या व्यूअर जेतिरा बि आहिनि मुंहिंजा ॾिसंदड़ जेतिरी बि मुंहिंजी ऑडियंस आहे सभिनि जे लाइ को न को असां जेको आहे सो छा रखंदासीं असां रखंदासीं तव्हांजे लाइ कुझु सरप्राइज़ नंढड़ो सो हींअर जेको आहे सो असांजो टॉपिक आहे त ओल्ड सॉन्ग्स एवरग्रीन सॉन्ग्स जेके असां ॿुधंदा आहियूं त रूह खे राहत मिलंदी आहे रूह जी ग़िज़ा मौसीक़ी रूह जी ग़िज़ा इन करे चवंदा आहियूं असां छो जो जॾहिं असां को अहिड़ो गानो ॿुधंदा आहियूं जंहिंजी शाइरी ॿुधंदा आहियूं त उन शाइरी में एतिरो कुझु बयानु थियलु हूंदो आहे 90% ईअं लॻंदो आहे त कंहिं लिखियो ई गानो असां ते आहे ऐं छा ॻाल्हि आहे कॉल आहे शाम था कयो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू बहन नीलम छा हाल है ठीक ठाक है ओदी मां बिल्कुल ठीक ठाक खुशबाश फिट फाट मिस्टर मीर मोहम्मद मुगैरी फ्रॉम दुबई गुल मोहम्मद रिंद पद्दीन अच्छा सॉरी और असांजा हिकिड़ा कॉलर आहिनि उहे ईअं ई तव्हां वांगुरु सलाम कंदा आहिनि अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू सो ईअं लॻो त तव्हां उहो ई आहियो ईअं मूंखे कॉल सिर्फ़ु उहो ई कंदा आहिनि सो अदा कीअं आहियो तव्हां ठीकु ठाक आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी पूरी टीम डायरेक्टर समेत सभिनी खे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम तव्हांखे बि असां जेको आहे सो पंहिंजे दिलि जी गहराइनि सां भलीकार था चऊं थैंक यू अदी महिरबानी ऐं पासवर्ड भेण मुंहिंजो बि इहो ई आहे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू वाह जी वाह बस मूंखे यादि थी वियो त मुंहिंजे प्रोग्राम जा 2 कॉलर आहिनि जेको पूरो सलाम डिटेल में कंदा आहिनि ठीकु आहे अदा जी बिल्कुलु अदी गीत जेको तव्हां अॼु टॉपिक रखियो आहे ओल्ड जेके आहिनि एवरग्रीन सॉन्ग्स जेके आहिनि असांजा अदी पुराणो गीत तव्हांखे थोरो ॿुधाईंदुसि ॿुधायो बिल्कुलु ॿुधायो तुंहिंजे अखड़ियुनि में वाटूं निहारियां सदा मुर्की मां तोखे निहारियां हो मुंहिंजा साईं सिंधी टोपीअ वारा हो मुंहिंजा साईं सिंधी टोपी वारा वाह 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 छा ॻाल्हि आहे त जो गीत आहे ऐं इहो असांखे फरमाइश अगरि जेकॾहिं तव्हां पूरी न कयो त पंहिंजो गीत ज़रूरु असांखे ॿुधायो हाणे ई जेको
लाड़काणे जी रागली आहे नजफ अली। ओके जी, लाड़काणे जी दादली आहे। ठीकु आहे, अदा तव्हांखे गानो ॿुधाईंदासीं। अॼु मुंहिंजे ई गाननि जी फरमाइश पई अचे, तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। अदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो हींअर अॼु मुंहिंजे गाननि जी फरमाइश थी आहे। ओ माय गुडनेस। ठीकु आहे जी, तव्हांखे ॿुधाईंदासीं। अगरि इहो जुनेद जेको अंदरि वेठो आहे न असांजी ओबी में, असांजा एंडी शर्मा साहब, ईअं अगरि हलाइनि त मां त चवां थी त हिकिड़ो ॿांह में चूड़ियूं, नक में हीरो, कन में वालड़ी हलाइनि। ऐं ॿियो आहे हूअ मूंखे जॾहिं मिली आहे, ॼण मिली मूंखे ज़िंदगी आहे। ऐं अॻिते छा हुयो, बसि इहो मूंखे हिकिड़ो लफ़्ज़ यादि आहे, न जो ॿियो बि यादि आहे, मूंखे सॼा ई पंहिंजा गाना यादि आहिनि, पर वक़्तु ते ईंदा न आहिनि मूंखे। सो अंदरि जेके जुनेद साहब वेठल आहिनि, प्लीज़ जेके ॿ गाननि जी फरमाइश आहे या हलाइजो, कोशिशि कंदा। ठीकु आहे, मुंहिंजे गाननि जे महिल थींदी आहे कोशिशि, ऐं ॿिया गाना त ईअं चुटकी मिलंदा आहिनि, हीअं 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 हीअं। ठीकु आहे जी, कॉल था शामिल करे वठूं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी यार नहीं मदद भेण। अदा पीर मौला अली मदद। अदा कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अदी खुश आहियां, तबीयत सही आहे। अदी मां उहो ॻाल्हायां थो, पहिरें ॾींहुं तूं आई शो में अब्दुरहमान ॻाल्हायां थो, चावड़ो ॻोठ बल्कि साथ ॻाल्हाए थो। ऐं अदा तव्हां काॾे हलिया विया आहियो? एतिरे ॾींहंनि खां मूंखे कॉल ई न कई तव्हां प्रोग्राम में। अदी भला छा कयूं, नंबर जो मसलो आहे, तव्हांजो एंगेज लॻे थो, काथे वञूं, ट्राई करे मां बसि तव्हांजो नंबर हींअर ई नोट कयां थी, ऐं मां पंहिंजे डायरेक्टर खे ॾींदमि, चवंदमि हिननि जी कॉल अचे त मूंखे लाज़मी तव्हांखे ॾियणी आहे। ठीकु आहे अदा? छा कयूं, वॾी तव्हांजी महिरबानी ॻाल्हायो त। अदी हिकिड़ो असांजो दोस्त आहे, फरमाइश आहे, ॿ फरमाइशूं तव्हांखे असां कतो पूरियूं। हिकिड़ो शमन जो गानो आहे, उहो हलायो, या अहमद मुगल जो। अदा अहमद मुगल जो या शमन मीराली जो, जेका बि तव्हांजी फरमाइश आहे, मां हिते वेठी सिर्फ़ु तव्हांजी फरमाइशूं पूरी करण लाइ। अहमद मुगल जो थी दिल चवे थी ओ पिरी तू, दिल चवे थी ओ पिरी तू मुझे, ज़िंदगी गुज़री वई आहे, हो का ख़बर ई न पई। इहो अथव, ये ॿई गाना असां वटि पिया आहिनि, इहे तव्हांजे लाइ प्ले कंदासीं। ठीकु आहे अदा? कॉल ड्रॉप थी वई आहे। गाना ॾिसो, मूंखे हींअर त जेतिरियूं बि फरमाइशूं थियूं आहिनि मूंखे गाना ख़बर आहिनि, अक्सर मूंखे न आहिनि ख़बर हूंदा। हाणे हिन गाने में दिल चवे थी ओ पिरी तू मुझे साम्हूं हुजी, मां रुगो तोॾे ॾिसां, तू रुगो मूं ॾे ॾिसी, दिल चवे थी ओ पिरी तू मुझे साम्हूं हुजी। ज़बरदस्त गानो आहे, तव्हांजे लाइ ज़रूरु प्ले कंदासीं, ऐं जेको आहे सो तव्हांखे डेडिकेट बि कंदासीं। कॉल आहे, शामिल था करे वठूं। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। अदा किथां कॉल कई आहे, पंहिंजो ज़बरदस्त नालो बि ॿुधाइजो। जी, मुंहिंजो नालो मुजाहिद हुसैन, मां बी विलेज सां ॻाल्हायां थो। वाह वाह, ज़बरदस्त। अदा प्रोग्राम में तव्हांखे भलीकार था चऊं। ठीकु ठाक आहियो तव्हां? जी अल्हम्दुलिल्लाह, पंहिंजे सनात खां ॿुधायो छा हाल आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक, ख़ुशबाश फिट फाट तव्हांजे अॻु वेठी आहियां। ऐं जेको आहे सो अॼु जो टॉपिक अदा तव्हां ॿुधो आहे? जी, टॉपिक यस, टॉपिक सॉरी इट्स ओके अदा, को मसलो ई न आहे। तव्हां टॉपिक न आहे त मां छा लाइ वेठा आहियूं, तव्हांखे मां ॿीहर ॿुधाईंदमि। टॉपिक आहे त तव्हां असांजा ओल्ड सॉन्ग्स, जेके एवरग्रीन सॉन्ग्स आहिनि, उन्हनि सॉन्ग मां कंहिं हिकिड़े सॉन्ग जी फरमाइश करणी आहे। जी ॿुधायो कहिड़ो गानो ॿुधणु चाहींदो तव्हां? जी, मां शमन जो गानो ॿुधणु थो चाहियां। शमन मीराली जो कहिड़ो गानो ॿुधणु चाहींदो तव्हां? सिक सोज़ में दिल साड़े, मोहब्बत जा मचबारे, का सारत लहा दिया। इहो अरे हाय, छा फरमाइशूं था कयो अॼु तव्हां? एॾियूं फरमाइशूं था कयो त दिलि चए थी त मां ई गायां। गाना स्क्रीन ते न लाइ मां ॻाईंदी। इहो मूंखे ज़रूरु ॿुधाइणो तव्हांखे। तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं अदा। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो अहिड़ियूं फरमाइशूं था कयो त मुंहिंजी दिलि थी चए त मां ई ॻाइणु वेही रहां न हिते। अॼु मां न ॻाल्हाइण ते दिलि नथी चवे, अॼु दिलि थी त ॻाईंदी रहां। सो ॻाईंदासीं। मां बि ॻाईंदमि, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो मां बि लिखंदमि मॉडल, एक्टर, डायरेक्टर, प्रोड्यूसर, सिंगर, हर शइ लिखंदमि मां बि। पर न, मां मॉडल, एक्ट्रेस, होस्ट,
इलाही सही आहियां, ठीकु आहियां, मां हिन में ख़ुशि आहियां इलाही। मां मॉडलिंग बि अल्हम्दुलिल्लाह करे सघां थी, त मां उहो ई पंहिंजे पाण सां कनेक्ट कंदमि। मां एक्टिंग तव्हां मुंहिंजी ॾिसंदा आहियो, सो उहो ई मां पाण सां गॾु रखंदमि। होस्टिंग तव्हां मुंहिंजी ॾिसी रहिया आहियो, त मां इहो ई रखंदमि, जेको मां करे सघां थी मां उहो ई रखंदमि। ऐं मतिलबु मां एक्टिंग कई न आहे, कॾहिं मूं कोई प्रोजेक्ट एक्टिंग जे हवाले सां कयो न आहे, ऐं मां पंहिंजे हिन में लिखां थी एक्टर, न सॉरी एक्ट्रेस, ऐं मूं कॾहिं जेको आहे सो होस्टिंग कई ई न आहे न, मतिलबु अहिड़ी लिखां थी होस्ट। किथां हे दिमाग़ किथां आणींदा आहिनि माण्हू पंहिंजा, किथां छा सोची इहे सभु शयूं कंदा आहिनि, पर कंदा आहिनि। अलाह हिननि खे हिदायत ॾे। राफ़िया जी कॉल आहे, ऐं राफ़िया के प्रोग्राम में जेको आहे शामिल था कयूं, असां हुननि जी कॉल शामिल था कयूं, हुननि सां कचहरी था कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम राफ़िया। वालेकुम सलाम, ठीकु आहियो आपी? मां बिल्कुलु ठीकु ठाक। राफ़िया किथां कॉल कई आहे तव्हां? जी मां दादू मां पई ॻाल्हायां। आए हाय दादू, दादू जा कहिड़ा हवाला आहिनि? दादू सुठो आहे। सुठो आहे। दादू ख़ूबसूरत माण्हुनि जो शहर आहे, मूं ॿुधो आहे। जी दादू चवंदा आहिनि त सुहिणनि माण्हुनि जो शहर आहे। ख़बर न आहे, असां किथे आहियूं सुहिणा? ऐं तव्हांजी आवाज़ मां लॻे थो त तव्हां केॾा सुहिणा हूंदव माशाल्लाह। मां आवाज़ मां अंदाज़ो लाहींदी आहियां त मुंहिंजो कॉलर जेको हींअर ॻाल्हाए पियो उहो केतिरो ख़ूबसूरत आहे, सो मूं अंदाज़ो लाथो आहे त तव्हां मतिलबु गज़ब जा सुहिणा हूंदव। अच्छा, तव्हां था चओ, बाक़ी असांखे त ख़बर न आहे। न तव्हां माशाल्लाह तव्हां पाण एॾा सुहिणा हो न, तंहिंजे करे असां था। हाय 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 हाय, बसि सीरत सुहिणी हुजणु खपे, सूरत ऑटोमेटिक सुहिणी थी वेंदी आहे। तव्हां मूंखे ॾाढा वणंदा आहियो। ओह थैंक यू सो वेरी मच अदी, थैंक्स अ लॉट। तव्हां पाण इलाही सुठा आहियो, तव्हां सभु मूंखे इलाही वणंदा आहियो, स्पेशली मुंहिंजा उहे कॉलर्स। थैंक यू। यू आर मोस्ट वेलकम, यू आर मोस्ट वेलकम। अच्छा, जेको आहे सो राफ़िया जे असांजे प्रोग्राम में टॉपिक आहे त पुराणा ओल्ड सॉन्ग्स जेके असांजा आहिनि, एवरग्रीन सॉन्ग्स आहिनि, उन्हनि जी तव्हांखे का फरमाइश करणी आहे? तव्हां बसि पंहिंजी आवाज़ में को सुठो गानो ॿुधाए छॾियो। मां पंहिंजी आवाज़ में जेको आहे तव्हांखे गानो ॿुधाइजो। ठीकु आहे ठीकु आहे, तव्हांखे मां ज़रूरु पंहिंजी आवाज़ में गानो ॿुधाईंदमि अदी। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थियूं, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो व्यूअर, इहा हुई असांजी कॉलर राफ़े, ऐं राफ़े चयो त तव्हां पंहिंजी आवाज़ में कोई गानो ॿुधाइजो। मुंहिंजी आवाज़ में गानो तमामु सुठी असांजी कॉलर हुई, त मां हुननि जी फरमाइश पूरी कंदमि। अंदरां अगरि मूंखे ॿुधाइनि त कहिड़ो गानो ॻायां मां, मूंखे गाना ईंदा आहिनि पर मां अलाए छो टाइम ते विसरी वेंदी आहियां। मुंहिंजी दिलि बि चवंदी आहे त मां माना प्रोग्राम में इन थियां त को गानो ॻायां, ब्रेक ते वञा त को गानो ॻायां, ब्रेक खां वापसि अचां त कोई गानो ॻायां। अच्छा, फ़िलहालु हो चवनि था त तव्हां गाननि ते थोरो स्टॉप हणो, हींअर ब्रेक ते था वञूं असां, सो गानो। अच्छा, होल्ड होल्ड ते आहियां मां, होल्ड ते आहियां। हींअर जेको आहे सो गानो मां यादि कयां थी, ठीकु आहे। अगरि असां कंहिं ब्रेक ते वियासीं या असां कंहिं सॉन्ग ते वियासीं त मां स्पेशली फॉरन पंहिंजो यूट्यूब खोलींदमि, उतां लिखंदमि त ज़बरदस्त सुहिणो गानो, सुहिणनि माण्हुनि जे लाइ गानो। छो जो जेका लास्ट कॉलर हुई तमामु सुठी, तमामु सुहिणी असांजी कॉलर हुई, त मां हुन में लिखंदमि सुहिणनि माण्हुनि जे लाइ गानो कहिड़ो ॻायो वञे, पोइ अची वेंदो, पोइ मां ॻाईंदमि। ऐं पंहिंजी ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत जेका असांजी कॉलर हुई राफ़े फ्रॉम दादू, उन्हनि खे मां डेडिकेट कंदमि। ऐं हींअर बि अगरि मुंहिंजे ज़हन में अची वियो त मां हींअर बि ॻाए वेंदमि, पर अगरि फ़िलहालु न आयो त राफ़े तव्हां घबराइजो बिल्कुल भी न। पहली बात, आपको घबराना नहीं है। ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं या इन खां सॉन्ग खां पोइ वापसि ईंदासीं त मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदमि। हींअर जेको आहे सो कुझु बि न आहे, न कॉल आहे, न ब्रेक आहे, न गानो आहे, हींअर मूंखे ई ॻाल्हाइणो आहे। ओके 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 ओके, ठीकु आहे। ॿियो हींअर जेको आहे सो टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मूं वटि ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो योर चॉइस विद नीलम। मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो, अल्लाह मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो, अल्लाह मुंहिंजो सुहिणल आहे कुर्ब वारो। मुंडी मुंहिंजी सवा तोलो, मिला मारने साल हे ओलो, मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो, अल्लाह मुंहिंजो राणल आहे कुर्ब वारो। वेलकम बैक व्यूअर्स। मुंहिंजे एंडी शर्मा साहब मूंखे एॾो डिफिकल्ट गानो ॾिनो। शनी लाली अगरि मुंहिंजो गानो ॿुधे थी त आई एम सो सॉरी, हुननि जो गानो आहे इहो। ऐं जेको इन जी लिरिक्स थोड़ी डिफिकल्ट आहे, पर गानो बहितरीनु आहे। ऐं मां हाणे हीअं न चवंदमि नंढी हूंदी हुयमि, शनी लाबाजी जेको आहे सो बुरो मानी वेंदी, चवंदी आहे तव्हां नंढड़ा ई सभु हुया, हा असां सभु वॾा हुयासीं। वाक़ई जॾहिं मां सफ़ा नंढड़ी हुयमि, मुंहिंजे सिंधी गाननि मां इहो गानो मुंहिंजो फेवरेट सॉन्ग हूंदो हुयो, उहो जेको पिक्चराइज़ थियल आहे। ओ माय गॉड, ज़बरदस्त, लाइक बहितरीनु गानो, बहितरीनु लिरिक्स, ऐं हुन में जेको आहे सो ईच एंड एवरीथिंग तमामु सुठी थियल आहे। शनीला जी जेको आहे सो
उनमें आवाज़ में आहे ऐं सनम जेको आहे सो सनम बलोच आहे कहिड़ा सनम आहे काई सनम जी जेको आहे सो मॉडलिंग में जेको आहे सो उहो गानो हुयो ऐं इहो गानो मां डेडिकेट कयां थी इहो त मां ॿुधाइण ई विसरी वियमि इहो गानो मां डेडिकेट थी कयां राफ़े फ्रॉम दुबई उन्हनि खे मां इहो गानो डेडिकेट राफ़े थोरो डिफ़िकल्ट गानो हुयो इन करे मां थोरी ईअं रैंडमली ॻाई वियमि ऐं अगरि थोरो मूंखे आसान गानो ॾियनि त थोरो मां सुर आलाप संगीत मिलाए करे ॻायां हा कॉल आहे गुलाम अब्बास जी कॉल आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मैडम क्या हाल है ठीक है अदा ठीक ठाक कहिड़ी किथां अल्हम्दुलिल्लाह उर्दू बात तो हिंदी मेरे को इतना नहीं आता है सिंधी बस थोड़ा थोड़ा समझ अच्छा आपको पश्तो आप दूसरे का वजह से आप पश्तो स्पीकिंग है हाँ आप पश्तो स्पीकिंग है पठान स्पीकिंग ना ना बलोच के सिंधी तो प्यार ना फोन अच्छा तुम बलोच हो अच्छा बलोच और सिंधी तो वैसे भी भाई भाई है आपस में ये नाम ये बात कर रहा है ना आए हाय बलोच साहब कैसे आप ठीक ठाक हैं अल्हम्दुलिल्लाह अच्छा बहन अल्हम्दुलिल्लाह सही है आप कैसा है सही है मैं बिल्कुल ठीक है बिल्कुल सही है फिट पार्ट है बलोची में कहते हैं ना आप वरे पानी चाहिए मेरी जो मामी है हाँ तो आप वरे तो मतलब बड़ी मजे की होती है और जो मेरी मामी है वो बलोची हैं सो मैंने उनसे थोड़े थोड़े लफ्ज जो है वो सीखे हैं मैं बलोच में अच्छा लाजम में देखना मांगता है हाँ अच्छा कैसे हैं आप ठीक ठाक हैं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वाह जी वाह जबरदस्त टॉपिक आपने फिर नहीं सुना तो मैं आपको बता देती हूँ कि हमारे जितने भी पुराने सॉन्ग्स हैं ओल्ड सॉन्ग्स हैं सिंधी सॉन्ग्स उनमें से कोई अच्छा सा सॉन्ग आपका सॉन्ग इधर देख रहा है हर डे में इधर बैठ के देखता है आपका सॉन्ग आए हाय थैंक यू सो मच थैंक यू सो मच थैंक यू सो मच कोई पुराना थैंक यू ओके सलाम ओके खुदा हाफिज आपने तो इतनी छोटी सी बात की मेरे साथ ना गाना बताया ना फरमाइश की बलोच साहब आपको बहुत जल्दी था थोड़ा सा जो है ना आपको वो करना चाहिए था पेशेंस रखना चाहिए था थोड़ा स्लोली मुझसे बात करना चाहिए था एक तो बलोच हिक त पश्तो स्पीकिंग जेके हूंदा आहिनि उहो ईअं ॻाल्हाईंदा आहिनि एॾो स्वीट लॻंदा आहिनि उर्दू में बि ॻाल्हाईंदा आहिनि मैंने तुमको कहा था ना तुम मेरे जो है अलाए चावल तमामु सुठो ई स्वीट ॻाल्हाईंदा आहिनि बहितरीनु ॻाल्हाईंदा आहिनि ऐं उन्हनि जी उर्दू खां लॻंदो आहे त वाक़ई जेको आहे बलोच आहिनि या पठान आहिनि ऐं ॾाढा सुठा हूंदा आहिनि ॾाढा स्वीट आहिनि असांजी जेतिरियूं बि कास्ट आहिनि या जेतिरियूं बि लैंग्वेजिस आहिनि असांजी पाकिस्तानी लैंग्वेजिस आहिनि सभु सुठियूं आहिनि सभु बहितरीनु आहिनि सभु सुठियूं आहिनि ऐं अलाह सभिनि खे आबाद रखे ख़ुशि रखे जीअंदा रहनि सभई अॼु सरप्राइज़ इहो हुयो तव्हांजे लाइ अॼु असां 11:30 बजे ताईं तव्हां सां गॾु ॻाल्हाईंदासीं अॼु असां 2.5 कलाक जो प्रोग्राम कंदासीं अॼु अधु कलाक वधीक असां तव्हां सां ॻाल्हाईंदासीं कॉल आहे अदनान जी शामिल था कयूं हेलो अस्सलाम वालेकुम अदा ठीक ठाक बिल्कुल किथां कॉल कई आहे तव्हां अच्छा बलोचिस्तान त मूंखे अची वियो सम्झ में पर तव्हां फोन तव्हां थोरो पंहिंजे बिल्कुलु क़रीब आणियो छो जो तव्हांजी आवाज़ इलाही घटि पई अचे हाणे क्लियर आहे जी हा हाणे ईअं पियो लॻे तव्हां भरिसां वेठा आहियो मुंहिंजे थैंक यू सो मच ॻाल्हि इहा आहे की मुंहिंजी थोरी सिंधी वीक आहे न मां बाइटा मदर टंग मुंहिंजी बलोची आहे और हू उर्दू ॻाल्हाईंदा आहियूं अच्छा तव्हां बि बलोच आहियो मां लाशारी बलोच आहियां लाशारी बलोच ज़बरदस्त ज़बरदस्त बहितरीनु दादा तव्हांखे प्रोग्राम में असां वेलकम पिया चऊं ऐं भली कार पिया चऊं अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे जी बिल्कुलु थोरो तव्हां रिमाइंडर ॾींदो त मां वधी तुमसे ॻाल्हाए सघां थो खाली रिमाइंडर ॾींदो अगरि टॉपिक जे मुताबिक़ तव्हां ठीकु आहे दादा अॼु को असांजो टॉपिक आहे त असांजा जेके केटीएन जा ओल्ड सॉन्ग्स आहिनि एवरग्रीन सॉन्ग्स आहिनि पुराणे ज़माने में जेके हलंदा हुया आई रिमाइंडर बिल्कुलु अची हे आहे हिकिड़ो सुफियाना सॉन्ग आहे अगरि तव्हां प्रोग्राम में शामिल करे सघो था कहिड़ो हे आहे सुफियाना सॉन्ग आहे पूरा फ़कीर जो अच्छा ठीकु आहे दादा ठीकु ओ राणा जे नाम सां आहे ओ राणा तो त राज थींदा राणा तो त लख थींदा बिल्कुलु ठीकु आहे मोर थो टिले ठीकु आहे दादा मोर थो टिले गानो जेको आहे तव्हांजे लाइ प्ले कंदासीं असां ऐं तव्हां कंहिंखे डेडिकेट करणु चाहींदो असांजी बरकत दी कोसे कहो जेको हे आहे डेरा मुराद जो असांजो संगत आहे हा जी ॿियो अब्दुल रहमान आहे गंदासे जो जी जी
इन्हनि खे मां डेडिकेट करणु चाहियां थो। ओके अदा ठीकु आहे, डेडिकेट कंदासीं, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो इहो ई हुया असांजा कॉलर ऐं जेको आहे सो तमामु सुठी उन्हनि फरमाइश कई त राणा तो त राज थींदा, तो त लख थींदा, ऐं जेको आहे सो मोर थो टिले असांजो जेको आहे सो ट्रेडिशनल गानो आहे, असांजो सकाफ़ती गानो आहे। हर शादी में जेसि ताईं मोर थो टिले न हले, होजमालो न हले, त ईअं लॻंदो आहे शादी इनकम्प्लीट आहे। सो इहे असांजा तमामु बहितरीनु सॉन्ग्स आहिनि ऐं इहे बिल्कुलु तव्हांजे लाइ प्ले कंदासीं। हींअर जेको आहे सो असां टॉपिक ते था ॻाल्हाए वेठूं त जेके असांजा पुराणा गाना हूंदा हुया उहे जेके आहिनि सो तमामु सुठा हूंदा हुया। इन्हनि खे पुराणो बि न चवंदासीं पाण, नवां ई आहिनि। छो जो हर कंहिंजे दिलनि में अञा त इहे गाना आहिनि, हर कंहिंजे ज़हननि में अञा त इहे गाना आहिनि। ऐं अॼु ॾींहं ताईं अगरि असां गाना असां ॿुधंदा आहियूं त असांजो अलाए घणियूं। काज़ी अहमद मां कॉल आहे सनाउल्ला जी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां काज़ी अहमद मां कॉल कई आहे, कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह, ख़ुशबाश लॻी पई आहियां। काज़ी अहमद जो हवालु ॾियो, काज़ी अहमद जो मौसम कीअं आहे, काज़ी अहमद जा माण्हू ख़ुशि लॻा पिया आहिनि? काज़ी अहमद जो मौसम तमामु बहितरीनु लॻो पियो आहे ऐं काज़ी अहमद जा माण्हू तमामु मुज़िज़ आहिनि, तमामु प्यारु कंदड़। हाय हाय, वाह जी वाह, नो डाउट, इन में कोई शक न आहे। ऐं जेको आहे सो तमामु सुठो शहर आहे, सुठे माण्हुनि जो शहर आहे। बिल्कुलु सही पिया चओ तव्हां। सो अदा अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? जी जी बिल्कुलु, ओल्ड सॉन्ग ते आहे टॉपिक। औरतुनि ते न आहे अदा, औरतुनि ते न आहे, ओल्ड सॉन्ग्स आहे। बिल्कुलु बिल्कुलु ओल्ड सॉन्ग्स। हा प्रोनाउंसिएशन थोड़ी अड़ी आहे उनजे करे। अदा लाइ छा पिया चओ? वेल तव्हां मूंखे इहो ॿुधायो त पुराणा असांजा जेके सॉन्ग्स हूंदा आहिनि उन्हनि मां हिकिड़ो सॉन्ग ॿुधायो, उहो तव्हांजे लाइ असां प्ले कंदासीं। जी जी मुंहिंजो पुराणो सॉन्ग जी फरमाइश आहे। कहिड़ो सॉन्ग आहे? मूं जॾहिं को दियो जलायो ज़ोर से दो हवा लगायो, मूं जॾहिं को दियो जलायो। हाँ वाह जी वाह, ज़बरदस्त। अदा डेडिकेट करणु चाहींदा कंहिंखे? ममता जेको मुराद ऐं आशिक़ सिंधी, असांजो प्यारो दोस्त, असांजो ख़ान खुशी। ठीकु आहे अदा, काज़ी अहमद वारनि खे मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारा सलाम चइजो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। सो यस इहो आहे असांजा कॉलर। ऐं हींअर सॉन्ग ते वेंदासीं असां। शमन मीराली जो सॉन्ग आहे, मुंहिंजो गानो न आहे। ॿ चकर चयो आहे पर मुंहिंजो गानो न आहे। ओके जी, गानो आहे शमन मीराली जो, प्ले था कयूं ऐं तव्हां सभिनि खे डेडिकेट कंदासीं। वाह जी वाह, शमन मीराली जो गानो आहे बोतल ते इल्ज़ाम अजायो आहे, मूंखे तुंहिंजे नीअं नचायो आहे। सो तमामु सुठो गानो। इहो मुंहिंजी अम्मी जो फेवरेट सॉन्ग हूंदो हुयो, मुंहिंजी अम्मी खे पसंदि आयो। अगरि मुंहिंजी अम्मी प्रोग्राम ॾिसे थी त मां पंहिंजी अम्मी खे इहो गानो डेडिकेट कंदमि। कॉल आहे शिकारपुर मां। ओके जी, हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, खुश लगा पिया? मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। माना शिकारपुर सम्झो तव्हांजी कॉल। वॾी महिरबानी। शिकारपुर अचो त नथा, माना कॾहिं चकर जो न असांजे शिकारपुर ते ज़रूर कोई वॾो इवेंट रखंदासीं ऐं जेतिरा बि असांजा फनकार आहिनि सभिनि खे वठींदासीं। असां सुधीर खे वठी अचो। शिकारपुर हिकिड़ो तारीख़ी शहर आहे, अचो त घुमायूं तव्हांखे। आए हाय दादा, थैंक यू सो वेरी मच। बिल्कुलु वठींदासीं असां। ऐं साईं शर्मा साहिब जिन खे बि वठी अचो। कहिड़े साहब खे वठी अचो? शर्मा साहब, एनडी शर्मा साहब। ठीकु आहे, नारायण दास शर्मा साहब के। जी जी अचो न, माना जेको आहे मुंहिंजे तरफ़ खां दावत आहे तव्हांखे। अदा थैंक यू सो मच, वॾी महिरबानी, लख कुर्ब तव्हांजा ऐं पूरी टीम सां। तमामु जेको आहे सिंध जो तारीख़ी शहर आहे ऐं माना ख़ूबसूरत जॻहियूं न, माना अलाह कंदो त तव्हां हिनखे ॾिसंदव त बाक़ाइदे माना हिकिड़ो तव्हांखे ॼण माना माज़ी में हलिया वेंदव, पुराणी तारीख़ तव्हांखे यादि अची वेंदी। वाह जी वाह। अच्छा, इहो दीवान जो उते फालूदो ऐं मिठाई आहे, उहा मशहूर आहे। वो 150 साल थिया आहिनि इहो होटल आहे ऐं अञा मौजूदु आहे। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। मूं इलाही तारीफ़ ॿुधी आहे फालूदे जी ऐं मिठाई जी, दीवान वारे जी। चओ त मोकिले ॾियूं पार्सल। अदा असां पाण ईंदासीं, जेको आहे सो अची तव्हां सां गॾु वेही खाईंदासीं। ठीक है। शाही बाग भी है, शेख अयाज यूनिवर्सिटी भी है। हाँ बिल्कुल 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 जबरदस्त।
उन खां पोइ माना हिकिड़ी ढक बाज़ार आहे शिकारपुर में जेका 2 किलोमीटर माना ढकियल आहे। वाह जी वाह ज़बरदस्त अदा ज़बरदस्त ईंदासीं घुमंदासीं। बर्तानिया जे माना तर्ज़ ते शहर ठहियल आहे जेके सनन घिटियुनि ते मुश्तमिल आहे। वाह ज़बरदस्त ज़रूर हाणे त ज़रूर ईंदासीं। मां शिकारपुर मुंहिंजे ख्याल में हिकिड़ो चक्कर आई आहियां या शायदि हिकिड़ो चक्कर बि न आई आहियां, सो इंशाल्लाह ज़रूर तव्हां ईंदासीं। मां ते सौ ईंदुमि या मोलड़े ईंदुमि, मुंहिंजा इलाही दोस्त आहिनि। तव्हां ज़रूर अचो मोलड़े शरीफ, तव्हां ज़रूर अचो। मोलड़े बि ईंदुमि, मिठड़ी मशीन बि ईंदुमि। मिठड़ी मशीन में त तव्हां ज़रूर अचिजो। ऐं मिठड़ी मशीन जो जेको इहो मुंहिंजो लंघ आहे त माना मां ॿिए टे ॾींहं लंघे वेंदो आहियां। वाह जी वाह ज़बरदस्त पोइ मुंहिंजा सलाम ॾींदा वेंदा कयो त सभिनि खे। हा बिल्कुलु तव्हां यादि हूंदा सभु इहे जेके सौ आहिनि इहे मुंहिंजा दोस्त आहिनि। हाय ज़बरदस्त के हिकु ॿियनि सौनि जो नालो त खणो, मां बि ॾिसां कहिड़ा कहिड़ा सौ हाणे नथो खणा। मां माना जेको सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि चवंदो आहियां बाबा मां सिंधी ॻाल्हायो। अच्छा तुसां को मैं भी सराइकी ॻाल्हाईंदी हूंदी मेरे को आंदी हूंदी है। मां चवंदो आहियां मूंखे सराइकी नथी अचे, मां सिंधी ॻाल्हायो, पोइ वरी खिलंदा आहिनि। पर सिंधी जेतिरा बि आहिनि हाणे जीअं असां बि घर में सिंधी ई ॻाल्हाईंदो, पर सराइकी असांखे ईंदी आहे छो जो सिंधी इलाही जी तव्हांजा जेको बि सॼो ॻोठ आहे न माना तक़रीबन 90% सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि। हा बिल्कुलु सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि, पर असां सिंधी ई ॻाल्हाईंदा आहियूं। मां माना जेको आहे 10 माना ॾींहं में मां दोस्तनि हिते कचहरियूं कयूं न, इन्हनि जी औताकनि में रहिया आहियूं असां। अच्छा पोइ तव्हां नसीर सोह जी औताक ते विया आहियो अगरि तव्हां मिठड़ी मशीन विया आहियो त? नसीर सोह माना मुंहिंजो दोस्त हुयो, अलाए वीचारो जीअरो आहे अलाए न ऑफिसर हूंदो हो शिकारपुर में। हा उहे वीचारा फोत थी विया आहिनि। हा खज़ाना ऑफिस जो हूंदो हुयो। माना ॿिया बि इलाही दोस्त आहिनि। माना तव्हांजो माना हूंदो हुयो गुलाम अकबर सोहू जेको वो बाद में एजी सिंध थियो, वो डीजी ऑडिट थियो। बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। सो इहे सभु असांजा माशाल्लाह सुठा माइट आहिनि ऐं इलाही वेझा माइट आहिनि इहे असांजा। सो तव्हां टॉपिक जे बारे में छा चवणु चाहींदो? में जेका वजह रखंदो आहियां उहा पंहिंजाइप वारी रखंदो आहियां। हाय ज़बरदस्त अदा लख कुर्ब तव्हांजा टॉपिक ते जेकॾहिं असां पाण ॻाल्हायूं छो जो टाइम शॉर्ट आहे। अहमद मुग़ल जो हिकिड़ो पुराणो गीत आहे त रात थिए थी त सूरज जागनि था। वाह ज़बरदस्त। मुंहिंजो सुडकनि में ॾींहुं गुज़रे थो, ठीक है यार मां ये महसूस तो कयां ॼण त साह मुंहिंजो निकिरे थो। हाय ज़बरदस्त अदा ज़बरदस्त। ठीक है कॾहिं माना मौजूद हुजे त ॿुधायो। ओके ठीकु आहे त तव्हांखे ॿुधाईंदासीं इहो गानो। ऐं थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अदा जेको आहे सो माशाल्लाह ॾाढी पंहिंजाइप ॾेखारींदा आहिनि, तॾहिं ख़बर ई न पवंदी आहे, एॾो टाइम गुज़री वेंदो आहे ऐं तमामु सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। स्पेशली मुंहिंजे ॻोठ वारनि खे सुञाणंदा आहिनि, मतिलबु सॼी सोहू फैमिली खे सुञाणनि था। ऐं जेको आहे सो हींअर टाइम थी वियो आहे हिकिड़े ज़बरदस्त सॉन्ग जो, तव्हां सभु मिली करे इंजॉय कंदा, मां त कंदी ई आहियां। वेलकम बैक व्यूअर्स। गानो तव्हां ॿुधो, यकीनन तव्हां सभिनि खे पसंदि आयो त तमामु सुठो ऐं तमामु बहितरीनु गानो हुयो। इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थी वियो आहे। माशाल्लाह असां तव्हां सां घणो टाइम गुज़ारियोसीं असां। ऐं अॼु के प्रोग्राम में जेको आहे असांजो जेके असांजा ओल्ड सॉन्ग्स आहिनि बट एवरग्रीन सॉन्ग्स आहिनि, उन्हनि जी तव्हांखे फरमाइश करणी आहे। अॼु असां सॼा उहे सॉन्ग्स प्ले कया आहिनि। अॼु के प्रोग्राम इलाही इंजॉय कयो आहे, स्पेशली छो जो अॼु असांजा ओल्ड सॉन्ग्स प्ले थिया आहिनि, तमामु सुठा तमामु बहितरीनु, जेके असां शायदि मां बचपन में ॿुधंदी हूंदी आहियां। ऐं हाणे वरी उहो जॾहिं हलिया त जेको आहे सो मूंखे इलाही सुठो लॻो, पुराणियूं यादूं ताज़ा थियूं, कुझु पुराणियूं ॻाल्हियूं कुझु ताज़ा थियूं। सो पुराणा गाना त पंहिंजी जॻह ते तमामु बहितरीनु हुया, तमामु सुठा हुया। इंशाल्लाह इहे कंटिन्यू हलंदा बि रहंदा। पर जेकॾहिं ॻाल्हि कई वञे नए गाननि जी त मां उन्हनि जे लाइ बि इहो ई चवणु चाहींदमि त पुराणा गाना जीअं अॼु ॾींहं ताईं माण्हू हुननि जा कलमा पढ़ंदा आहिनि, बाबा पुराणा गाना, त उहे पुराणनि गाननि खां अलावा अॼुकल्ह जा गाना बि सुठा थी सघनि था। अॼुकल्ह जा गाना हमेशह लाइ माण्हू यादि करे सघनि था, हमेशह लाइ उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे ज़हन में विहारे सघंदा आहिनि। यार उहो गानो ज़बरदस्त, उन में छा आहे त जेके असांजे इलाही अहिड़ा सिंगर्स आहिनि जंहिंखे इहा दात जेका आहे अलाह जे तरफ़ां मिलियल आहे, इहो तोहफ़ो जेको आहे आवाज़ जो अलाह जे तरफ़ां उन्हनि खे मिलियल आहे, माशाल्लाह परफॉर्म बि कनि पिया ऐं सुठो बि ॻाइनि पिया। पर उन्हनि जी महिनत खे जेके ज़ाया पिया कनि, जेके नवां छोकिरा अचनि था या छोकिरियूं अचनि थियूं, उहे शौक़ में ॻाइनि पियूं, ठीकु आहे, ऐं उन ते सिखनि बि न पियूं। जेको शौक़ु हूंदो आहे न, उन शौक़ खे इंसानु सिखंदो आहे, उन जे बारे में थोरो ॼाण रखंदो आहे, उन जे बारे में थोरी नॉलेज रखंदो आहे त बाबा जेको असां ॻायूं पिया बेसिकली उहा आहे छा, ईअं असां छो पिया ॻायूं। त उन्हनि जी थोरी ॼाण रखो, थोरो उनखे सिखो, थोरो उन ते महिनत कयो, उन खां पोइ तव्हां ॻायो। छो जो तव्हां बि उन्हनि तव्हां जीअं बि ॻाईंदव, जेके वीचारा महिनत पिया कनि, उन्हनि जी महिनत राइगा वेंदी आहे, ठीकु आहे।
सो कोशिशि कयो जेकॾहिं ॻाइणु चाहियो था त थोरो सिखी करे पोइ अचो ताकी तव्हां बि माण्हुनि खे सॼी ज़िंदगी जे लाइ यादि रहिजी वञो त न यार फलाणो सिंगर ॾाढो सुठो हुयो ऐं तमामु सुठो ॻाईंदो हुयो। सो कोशिशि कयो त महिनत कयो ऐं महिनत सां जेको आहे सो तव्हां पंहिंजो नालो ठाहियो। शॉर्टकट तव्हांखे नाहे करिणो। अॼुकल्ह जी न्यू टेक्नोलॉजी खे घटि यूज़ कयो। माण्हू सिर्फ़ु न्यू टेक्नोलॉजीज़ ते अची विया आहिनि त बाबा ठीकु आहे आवाज़ु अचे थो ऐं उन ते असां कुझु मिक्सिंग्स कंदासीं कुझु अलाए छा छा हुन में गाना अलाए घणा त हुन में पहिरियां गानो कोई हले थो हुन में माना 5 मिंट त सिर्फ़ु तबला वेही था असां ॿुधूं त बाबा हे तबला था हलनि पोइ कोई गाने जी लिरिक्स अचे थी ऐं उहो अहिड़ी अचे थी त माण्हू चओ त बसि बंदि कयोसि। सो कोशिशि कयो महिनत जो जहान आहे महिनत में अज़मत आहे महिनत कंदो त सभु कुझु तव्हांजो आहे। सो हींअर प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी वियो आहे। इंशाल्लाह नेक्स्ट वीक तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी सेम प्रोग्राम सेम चैनल ते। तेसि ताईं पंहिंजो ऐं पंहिंजी समूरी फैमिली जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।